भोदारवड़ा ऐं भरपासे वारनि केतिरनि ई ॻोठनि में माकड़ फसल खाई तबाह करे छॾियो। आबादगारनि खे लखनि रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। सिंध जो ज़राअत खातो निंड सुतल आहे, जॾहिं त ख़ैरपुर ज़िले इंतिज़ामिया माकड़ ते कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। ग़रीब हारियुनि जो फसल तबाह करण खां पोइ माकड़ जा कटक भोदारवड़ा जे भरपासे वारनि इलाइक़नि जे ॻोठनि अतामन बंबरो, करीमबख्श बंबरो समेत ॿियनि ॻोठनि जो रुख़ कयो आहे। आबादगारनि इम्तियाज़ बंबरो, नबन बंबरो, शाह नवाज़ ऐं ॿियनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठनि में हर तरफ़ माकड़ ई पहुची वई आहे। फसलनि खे शदीद मुतासिर थियण जो ख़दशो आहे, पर इंतिज़ामिया अञा ताईं निंड सुतल आहे। माकड़ खायो थी वञे, सॼा फसल खायो थी वञे। का शइ कान्हे, न हुकूमत थी करे, न कोई ज़मीनदार थो करे, का शइ कान्हे। हिनखे फुहारा अचनि, न फसल कणिक थी छॾे, न कमन थी छॾे, न सरियूं थी छॾे, न बसर थी छॾे, का सवली न छॾी अथई। कंहिंखे कोई हुकूमत खे चई, घणेई चई बीठा आहियूं, कोई कोन थो करे। असांजो बिलो कोई न आहे। भॼाए भई ज़ाले मुड़ुस निकिता पिया आहिनि, खड़कूं ॿारे बचे मरनि था गपुनि में, सीअनि में, मींहनि में, काॾे वञूं था। हिकु हुकूमत करे कान्हे, न कोई रुपए कराइनि त फुहारा द्वारा थिए त कुझु कोन थो थिए। पोइ आबादगारनि हारियुनि ज़राअत खाते सिंध हुकूमत खां माकड़ जे ख़ात्मे लाइ स्प्रे कराइण जो मुतालबो कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk